ना अहल असांजो माली आ हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। हुकूमत जो नओं बयान, नओं ऐलान ॿुधी ॾाढो अफ़सोस थियो। हिकु त मारूअड़ा लुढ़नि पिया, उन्हनि जा बच्चा दरपदर थिया, उन्हनि जा बच्चा लुढ़ी विया। कई नौजवाननि जा लाश गुम थी विया, जेके सॼी ज़िंदगी इज़त सां पंहिंजे घर में रहंदा हुया, चार दीवारी अंदरि, जिन्हनि कॾहिं बि पंहिंजी फैमिली ॿाहिरि कोन कढी, उहे रस्ते ते टुकर गभे लाइ वाझाइनि पिया। ऐं हुकूमत जो ऐलान थियो त सरहदी वारा असांजी मदद कयो। ॾाढो अफ़सोस थियो। खणी ईअं ई चइजे त ना अहल असांजो माली आहे, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। जॾहिं बि वबा आई आहे, तूफ़ान आयो आहे, जॾहिं बि सैलाब ईंदा आहिनि, त गवर्नमेंट जो इहो ऐलान ॿुधण में ईंदो आहे त असां पब्लिक खे हेतिरो रिलीफ ॾींदासीं। पहिरियों दफ़ो ख़तरनाक खां ख़तरनाक ॿोॾि, बारिशूं, मुल्क सॼो पटु थी वियो, फ़सुल तबाह थी विया, रही खुई जेका बि माण्हुनि जी मिल्कियत ॻोझी हुई उहा बि गुम थी वई। ऐं मथां वरी उबतो ऐलान त सरहदी वारा असांजी मदद कनि। सरहदी वारा त इहे ई हुया वीचारा जेके ॿुॾी विया, जेके पंहिंजी चार दीवारी में वेठा हुया, इज़त सां खाईंदा हुआ, इज़त सां पीअंदा हुआ। अॼु उहे दरपदर थी विया, उहे रोड रस्तनि ते अची विया, उन्हनि जा बच्चा लुढ़ी विया, उन्हनि जा नौजवान गुम थी विया। अॼु ग़रीब जे घर में बि छा न हूंदो आहे। अगरि सरहदी वारी जी ॻाल्हि ते अचूं था त तक़रीबन सरहदी वारा त गवर्नमेंट में वेठा आहिनि, सिंध हुकूमत में वेठा आहिनि। 40-50 MP आहे, 20-22 MNA आहिनि। सरहदी वारा त इहे ई आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अगरि उन्हनि MP MNA सरहदी वारा आहिनि त उहे ॾियनि। हुकूमत जो कहिड़े क़िस्म जो ऐलान आहे सरहदी वारा असांजी मदद कनि। 1,60,00,000 फ़ी DC खे अलाट थिया आहिनि पैसा। ऐं उन DCनि खां कंहिं पुछा कई त हीउ माल किथे ख़र्च थियो। प्लास्टिक जी कली बि कंहिंखे कोन थी मिले, कंहिंखे को टेंट बि कोन थो मिले। हीअ त सोशल वर्कर जेके बि NGOs आहिनि, उन्हनि जो कमु थो हले त माण्हुनि ताईं टुकुर गबो पहुचे थो। सलाम आहे उन्हनि माण्हुनि बिना कंहिं लालच जे माण्हुनि जी मदद था कनि। वॾनि वॾनि शहरनि खां ट्रकियूं भराए उते पहुचनि था। गवर्नमेंट जी का बि गाॾी उते ॾिसण में कोन थी अचे। हा, खाटी वारी मशीन मां पाणी कढी उहो हारनि था, इहो ॾिसण में आयो आहे। ट्रैक्टर जे अॻे कीण सां, डोज़र सां पाणीअ खे परे करणु, इहो ॾिसण में आयो आहे। ॿोॾि जो पाणी, बारिशनि जो पाणी ट्रैक्टर जे डोज़र सां था कढियो वञनि। यार अफ़सोस आहे, हेॾी हुकूमत आहे, हेॾी गवर्नमेंट आहे, उन्हनि खे इहो अकुलु कोन्हे त पाणी जो निकाल कीअं थींदो। अहल माण्हू हूंदो न, अहल ऑफिसर हूंदा, अहल हुकुमरान हूंदा। 24 कलाक वॾा आहिनि। मां दावा सां थो चवां त 24 कलाक ही सॼी सिंध जो पाणी ॿाहिरि निकिरी सघे थो। जितां पाणीअ खे निकिरणु खपे, हाणे जितां मां चवंदुमि पाणीअ जे उतां छोड़ कजे त उते उन्हनि जो लखें करोड़ें बोरियूं खंड जूं पयूं आहिनि, उते उन्हनि जूं फैक्ट्रियूं आहिनि, उते उन्हनि जो गोदाम आहिनि, लखें करोड़ें भाण जूं बोरियूं पयूं आहिनि। उहे पंहिंजे भाण जूं बोरियुनि खे बचाइण लाइ त इन्हनि सिंध ॿोड़ाई आहे। सिंध खे पाणी जी नेकाल जो रस्तो आहे। जॾहिं बि सैलाब ईंदो त उन पाणीअ खे किथां किथां खां कट ॾेई उतां पाणी जो नेकाल करे सघूं था। असां वारा सॼी सिंध खे ॿोॾायूं, ॿाहिरियां फंड वठी माण्हुनि जी इज़त नफ़्स सां खेॾनि था पिया। मां हीअ वीडियो ठाहियां थो सरहदी वारनि जी ॻाल्हि ते त सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त असांखे सरहदी वारनि जी मदद खपे। सरहदी वारा त गवर्नमेंट वारा आहिनि, उहे ॾियनि, घर घर खे ॾियनि कोन। छा थी ॾिए गवर्नमेंट? गवर्नमेंट अॼु ताईं रोड ठाराया, स्कूल ठाराया, छा ठारायो अथई? अञा बि गवर्नमेंट खे बुख आहे त उनखे ॾिजे। बाक़ी सोशल वर्कर, NGOs वारा जेके बि आहिनि, उहे ग़रीबनि जी पंहिंजे हाल हार मदद कनि था। या गवर्नमेंट कॾहिं 50 ट्रकियूं मोकिलियूं कंहिं ॾे त तव्हां ट्रपड़ खणी कराची अचो, तव्हां फ़लाणी पहाड़ ते अचो, फ़लाणे ते तव्हांजो बंदोबस्तु था कयूं। ऐलान त असांखे ॿुधण में ई कोन आयो आहे। हीअ त सभु सिंधी सलाम आहे उन्हनि सोशल वर्करनि खे जेके हिक ॿिए जी मदद करे उहे निकिरी था वञनि, उन्हनि जी मदद कनि। गवर्नमेंट जी त का गाॾी ॾिसण में कोन थी अचे। का एम्बुलेंस वई आहे? 40-50 गाॾियूं एम्बुलेंस जूं। वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध में सच ॻाल्हाइण बि गुनाह आहे। पर सच ॻाल्हाइण वारनि जो वात तव्हां केतिरो बंदि कंदव? हीअ खुटंदा कोन, हीअ सच ॻाल्हाइण वारा अञा वधंदा। तव्हां हिकिड़े जो वात बंदि कंदव त 10 अञा ॿिया बि खुलंदा। सॼी ज़िंदगी जी कमाई ख़तमु थी वई, फ़सुल तबाह थी विया, किथां खाईंदा? जिन्हनि कर्ज़ु खयो, बैंक जो कर्ज़ु आहे जेके माण्हुनि खे उन्हनि परेशान करे छॾियो आहे। तव्हां ऐलान कयो त बैंक जा जेके बि कर्ज़ आहिनि उहे ख़तमु कया वञनि, भाण मुफ़्त ॾिनो वञे।
जिन्हनि जा घर किरिया आहिनि त उन्हनि खे घर ठाराए ॾियो, जेके घरनि खां दरपदर थिया आहिनि त उन्हनि खे राशन ॾियो, इलाज ॾियो, उन्हनि खे खाधो पीतो ॾियो, चांहि ॾियो, खंडु ॾियो, चांवर ॾियो, गिहु ॾियो, दवाऊं ॾियो, के डॉक्टर, के कैंपियूं, के एम्बुलेंस। एमरजेंसी में कुझु त थिए, जेके हे लखे माण्हू वेठा आहिनि, बाक़ी हुकूमत कॾहिं कमु ईंदी। ईअं त हूअं बि सॼी ज़िंदगी अवाम पंहिंजी मदद पाण करे थो पियो। गवर्नमेंट खे त असां कॾहिं न ॾिठो आहे त का अहिड़ी फास्ट सर्विस करे जो पब्लिक खे बचाए। 8 महीना उते जिते बोड हली आहे त उन्हनि बि त मसइला हल कया आहिनि। जापान जी हालत तव्हांजे अॻियां आहे। जापान में अॼु ताईं जापान सिधो कोन्हे, पर उतां जी पब्लिक खे गवर्नमेंट जी वॾी सपोर्ट आहे, उहो बचायूं वेठा आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेकी ऐलान थियो आहे न, इहो ऐलान फट ते मरहम न रखियो वियो, फट ते वेतर लूणु बुरकियो वियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे, तव्हां सभु ॼाणो था त जॾहिं फट ते लूणु बुरकबो आहे त तकलीफ़ थींदी आहे। असांखे बि तकलीफ़ थी आहे। सॼी सिंध बलोचिस्तान तड़पे थी पई, पूरे पाकिस्तान में बारिश आहे, पर सिंध ॿुॾी वई, बलोचिस्तान ॿुॾी वियो। त अॼु जेका मुसीबत आई आहे त उन मुसीबत खे तव्हां गवर्नमेंट वारा मुंहुं ॾींदव। तव्हांजो पुलिस आहे, कानून आहे, तव्हां सभु कुझु करे सघो था। DCs आहिनि, कमिश्नर हाई अलर्ट कयो त उहे वञी उते बीहनि। सभु निंड्रूं था कनि, ऑफिस में मीटिंगूं थियूं हलनि। ईअं पब्लिक बचंदी, ईअं त पब्लिक ॿुड़ंदी। 1 करोड़ 60 लख हिकु DC खे अलॉट कयो वियो आहे। मूंखे ॿुधायो त ज़िले जो कहिड़ा कहिड़ा मसइला हल नथा थी सघनि इन पैसनि मां। तव्हां उन्हनि खे घर न ठाराए ॾियो। 1 करोड़ 60 लख मां उन्हनि खे कैंपियूं ॾियो, उन्हनि खे मानी खारायो, जेसिताईं पाणी घटि थिए पब्लिक ख़ुशि। पब्लिक खे इहा त ख़बर पवंदी त असांजे लाइ गवर्नमेंट आहे। गवर्नमेंट खे असां टैक्स था ॾियूं त बुरे वक़्त में गवर्नमेंट असांजे कमु आई आहे। उहे 1 करोड़ 60 लख वारा ऑफिसर बि त ऑफिस में वेठा आहिनि, पब्लिक परेशान आहे। छा करे माण्हू? ख़ुदा ईअं न कयो। अलाह तव्हांखे कुर्सी ॾिनी आहे, अलाह तव्हांखे सीट ॾिनी आहे, अलाह तव्हांखे पावर ॾिनो आहे, उन पावर जो सही इस्तेमालु कयो। हीअ हयाती तव्हां वटि यको न आहे राणी, हीअ सभु आर्ज़ी अथव। जॾहिं इहे शयूं तव्हां खां खसिजी वेंदियूं त तव्हां शायदि पोइ पछताईंदव। तव्हांजा बि बचा आहिनि। तव्हां बि सोचो, हे मिसकीन माण्हू अलाह ॾे हथ खणी पिटनि था पिया। सिर्फ़ु ऑफिसनि में वेही चांहि समोसा खाइण सां मसइला हल कोन थींदा। अलाह ने ख़बर।